कबीरा जब पैदा हुआ जग हंसा हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए। दोस्तों, असांजे विच में अहिड़ो खिलंदड़ चेहरो वियो हली जेके असां उम्मीद भी नथा करे सघूं। मुंहिंजी मां तुल्य स्वर्गीय मीरा लुधानी जी, मूंखे लॻे थो कि इहो नालो मुंहिंजे मन में, मुंहिंजे दिलि में हमेशह लाइ हींअर छाइजी वियो आहे, छपजी वियो आहे। छो त कुझु समय पहिरीं मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थी, उन्हनि जो खिलंदड़ चेहरो हुन कार्यक्रम में जेको मां ॾिठो, मूंखे अॼु बि मां हुनखे विसारे नथो सघां। कल्ह खां जेॾी महिल खां मूंखे इहा न्यूज़ मिली आहे, मां ॾाढो दुखी बि आहियां, ऐं संपूर्ण कलाकारनि जी तरफ़ां, छो त उन्हनि कलाकारनि सां, सिंधी कलाकारनि सां विशेष प्यार कयो। और न केवल सिंधी कलाकार, अपितु ॿियो समाज जो उहो वर्ग जेको ग़रीब गुरबो आहे, भले उहो सिंधी आहे कि कोन्हे, उन्हनि लाइ उन्हनि जो संपूर्ण प्यार जेको हो उहो सभिनि लाइ उदाहरण आहे। मां मुंहिंजी माता तुल्य मीरा आंटी खे श्रद्धांजलि तो ॾियां सभिनी कलाकारनि जी तरफ़ां, ऐं ईश्वर दर इहा ई प्रार्थना तो कयां कि संदन आत्मा खे पंहिंजे चरणनि में स्थान ॾे ऐं संपूर्ण परिवार खे इहो दुख सहण जी शक्ति ॾे। छो त हीअ क्षति समाज जी ऐं देश जी त आहे ई आहे, पर परिवार लाइ वॾी क्षति आहे। छो त उहो परिवार लाइ हिकिड़ो स्तंभ जे रूप में, पिलर जे रूप में असांजी माता तुल्य कमु कंदी हुई, उन्हनि खे आइडिएशन ते कमु कंदी हुई, वीचार ॾींदी हुई। त वॾी शक्ति आहे, पूरी नथी थी सघे, पर ॾुखे समय में असां हुननि जो अंतिम दर्शन बि न करे सघिया आहियूं। इहो दुख मूंसां गॾु जीवन भर रहंदो। संपूर्ण सिंधी कलाकारनि जी तरफ़ां मां हिकु दफ़ो वरी उन्हनि खे श्रद्धांजलि थो ॾियां। साईं दर इहा ई प्रार्थना थो कयां कि उन्हनि जी आत्मा खे शांति ॾियूं, पंहिंजे चरणनि में स्थान ॾियूं। मथे रही करे मुंहिंजी माता तुल्य असां ॿारनि ते, हेठि बचड़नि ते आशीर्वाद कंदी। छो त ईअं थो लॻे कि माउ जो हथु ॿार जे मथे तां निकिरी वियो आहे। त अॼु भले माता असांजा शारीरिक रूप में गॾु कोन्हे, पर जिते बि हूंदी असांखे आशीर्वाद ज़रूरु ॾींदी हूंदी, ऐं मथां वेही करे असांजे बचड़नि ते ज़रूरु इहो प्यार ऐं स्नेह जो हथड़ो रखंदी। मुंहिंजी इहा ई ईश्वर तर प्रार्थना आहे। जय झूलेलाल। लुत्फ सां पार लंघाएज राणा, ओ मुंहिंजा राणा, ओ बेरीअ वारा, ओ बेरीअ वारा, ओ बेरीअ वारा, ओ मुंहिंजा